कॉमरेड शहजादी बुरगड़ी साहिबा खे उहा चयो आहे मुखातिब थिए तखन बासेगा जही तेही ज़ात जी जुंबिश काने जा मूंसां हले सा या जीअं मिठो न करी। सुर्ख सलाम माए बख्तावर के ऐं उन्हनि शहीद राणियुनि के जिन पंहिंजे हक़नि जे लाइ दुश्मन सां साम्राज्य सां जागीरदारी सिस्टम सां मुहालो अटकायो। अॼु 79 साल खां पोइ बि माई बख्तावर असां सभिनी जे दिलनि में यादि आहे। मां हारी तहरीक हारी कमेटी जे सरवाणनि खे ऐं हिन प्रोग्राम जे तमामु मुंतज़मीन खे दिल सां उनजो शुक्रिया अदा थी कयां, छाकाणि त जेसि ताईं असां पाण पंहिंजनि किरदारनि खे पाण यादि न कंदासीं त ॿिया यादि न कंदा। तमामु वॾा वॾा किरदार सिंध में थी चुका आहिनि, चाहे उहे मर्द हुजनि या औरत, पर औरतुनि जे किरदारनि खे वधीक सुरखरू करणु, अॻियां आणणु, इहो असांजो फर्ज़ में शामिल आहे। तमामु वॾी लिस्ट आहे असांजी औरतुनि जी जिन पंहिंजा पंहिंजा किरदार पंहिंजे वक़्त में निभाया आहिनि। माई बागुल जो किरदार कंहिंखां लिकल कोन्हे को, माई जिंदो जो किरदार कंहिंखां लिकल कोन्हे को, पर मां अॼु जी औरत खे इहो ॿुधाइण थी चाहियां त तव्हां कमज़ोर न आहियो, तव्हां तमामु घणा ताक़तवर आहियो, पर उन्हनि जी ताक़त ऐं उन्हनि जे हथनि में गॾु थी हलो जेके तंज़ीमूं, जेके पार्टियूं असांजी सिंध लाइ विढ़नि थियूं, सिंध जे पाणी लाइ विढ़नि थियूं, सिंध जी नौकरी लाइ विढ़नि, नौजवाननि लाइ विढ़नि, छो त असांजे सिंध जे नौजवान नशे जो आदी कयो वियो आहे। स्कूल, कॉलेज, यूनिवर्सिटी जो रुझान ख़त्म थी चुको आहे। उहो उस्ताद चओ त उहो प्रोफेसर उस्ताद तव्हां ॾिसंदो त उहो अॼु जी न्याणी जो कातिल बणिजी वियो आहे। उहो इन करे जो हुनखे त हुनखे का बि सज़ा नथी मिले। अचो त सभु गॾिजी कमेटियूं हारी तहरीक या असांजी जमहूरी पार्टी, मुंहिंजो तालुक अवामी जमहूरी पार्टी सां आहे, इन करे असां सभई गॾिजी उन्हनि पार्टियुनि सां मज़बूती सां गॾु थियूं, हिकिड़े झंडे जे हेठि गॾिजी कमु कयूं, जिते असांजे फसलनि जो अॼु असां माई बख्तावर जे हवाले सां ॻाल्हि था कयूं, पर अॼु तव्हां ॾिठो हूंदो त अॼु असांजे तमामु पूरे सिंध जूं बनियूं वीरान बर्बाद पयूं आहिनि।